मुझे लाए मारू वोर न हूंदा मुझे काणे अबणा वोर न कीअं न हूंदा ओ मुझे लाए सांगी वोर न कीअं न हूंदा। मोरो जे ॻोठ बिजाराणी लिगारी में शहीद इरफान लिगारी जी जनाज़े निमाज़ मौलाना अयाज़ हुसैन कुमी जी इमामत हेठि अदा कई वई, जंहिंमें माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। शहीद जे जस्त खाकी खे ॻोड़नि नारेबाज़ी ऐं इनकलाबी जज़्बनि सां ॻोठ मां आख़िरी सफ़र ते रवानो कयो वियो। के दुश्मन इहो न सम्झे त असां दफ़नाइण खां बाद शहीदनि खे यादि कंदासीं। असां सिंधू दरिया तां बि हथ न खणंदासीं। असां दरियानि ते कैनाल नामंज़ूर 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 जनाज़े जे जुलूस दौरान माण्हुनि हथनि में प्ले कार्ड ऐं तस्वीरूं खणी शहीद सां यकजहती जो इज़हार कयो। जुलूस जे रस्ते ते शहीदनि जी क़ुर्बानी खे सलाम, ज़ुल्म जी इंतहा थी वई कातिलनि खे गिरफ़्तार कयो ऐं सिंध धरतीअ ते ज़ुल्म नामंज़ूर जा नारा गूंजी रहिया हुआ। शहीद इरफान लिगारी शहादत न सिर्फ़ सनत ख़ानदान पर सॼे इलाइक़े लाइ हिकु वॾो सदमो बणिजी साम्हूं आई आहे। माण्हुनि जो चवणु हो त इरफान हिकु बाशऊर, बहादुर ऐं क़ौमी शऊर रखंदड़ नौजवान हो, जेको सदाईं हक़ जी ॻाल्हि कंदो ऐं मज़लूमनि लाइ आवाज़ु बुलंद कंदो। जनाज़े में शरीक माण्हुनि चयो त अॼु रुॻो इरफान न वियो आहे, पर असां सभिनी जो आवाज़ु दॿाइण जी कोशिशि कई आहे, पर कातिलनि खे ख़बर हुजणु घुरिजे त हिकु इरफान जी शहादत समय इरफान पैदा कंदी। इलाइक़े जे बाशऊर नौजवाननि, अदीबनि ऐं क़ौमी कारकुननि पारां ऐलान कयो त शहीद जे खून सां इंसाफ़ लाइ एहतिजाजी रैलियूं, कानूनी जदोजहद जारी रहंदी। सन चवणो हो त नाअहल हुक्मरान खे सम्झणु घुरिजे त ज़ुल्म जी हर कहाणी जो अंत थींदो आहे। तारीख़ अवां जे ज़ुल्मनि जो अवां खां ज़रूरु इंसाफ़ वठंदी ऐं उन ॾींहं जो सिर ज़रूरु उभंदो जॾहिं इंसाफ़ फतेह माणींदो। असांजो हिकु भाउ जो लाश मिलियो आहे, असांजे ॿिए जो कोन मिलियो आहे भाउ। उहो ख़बर न आहे त असांजो भाउ ज़िंदा आहे या मारे छॾियो अथनि। असां सभिनी सिंध वासियुनि खे इहो ई अपील आहे त असांजे ॿिए भाउ खे बि हींअर हाज़िर करनि, जेसिताईं जनाज़े निमाज़ थिए एसी ताईं बराए महिरबानी मुंहिंजे भाउ खे हाज़िर कयो वञे। मुंहिंजो भाउ पंहिंजे भाउ जो मुंहुं ॾिसे, आख़िरी दीदार पंहिंजो भाउ जो करे। असांजा अबू कोन्हे, असांखे पंहिंजे ॿारनि था थियो। मुंहिंजे नंढड़े भाउ खे पंहिंजे भाउ था थिए पाले वॾो कयो जो हींअर आख़िरी दीदार करे। मां सभिनी खे ई क़ुर सां ई खणी अपील थी कयां, मुंहिंजे ॿारनि खे हींअर हाज़िर कयो वञे। जेके बि असांजे ॿारनि ते कूड़ियूं पारियूं कयूं अथनि, असांजे ॻोठ वारनि ते सभिनी खे उन्हनि खे आज़ादु कयो वञे, कूड़ियूं पारियूं ख़तमु कयूं वञनि। असां नियाणियुनि जी अपील मञी वञे ऐं जेके पुलिस वारनि असां सां नाहक ज़ुल्म कयो आहे बेगुनाह जो उन्हनि खे फांसी ते चढ़ायो वञे। असां बि कंहिंजूं भेनरूं आहियूं, हू बि कंहिंजा पुट हुया। मुंहिंजे भाउ जो जोड़ो अम्मा जो कुटो त न ख़बर न आहे केॾे करे छॾियो अथनि। 8 ॾींहं असांजे भाउ जी लाश न हुई, अॼु आयो असांजो भाउ, ॿियो भाउ न आयो आहे। ऐं मां सभिनी जजनि खे, वकीलनि खे इहा ई अपील थी कयां, तव्हां बि पंहिंजे बचनि वारा आहियो, नियाणियुनि वारा आहियो, पंहिंजी माउ जो ॾुख सम्झी सघो था। सभु तव्हां पढ़िया लिखिया आहियो, शरीयत जो हर शइ जो तव्हांखे हक़ जी ख़बर आहे। माउ जो हक़ छा आहे, भेण जो हक़ छा आहे। हुननि त हींअर हुननि जी दिलि ते छा गुज़रंदी हूंदी जेको हिकिड़े पुट जी मैयत हुजे, ॿियो पुट हाज़िर न हुजे, ऐं बेवा माउ हुजे, यतीम नियाणियूं हुजनि। तव्हां बि पंहिंजे नियाणियुनि वारा आहियो। मुंहिंजे जज ऐं वकीलनि सभिनी वस वारनि खे अपील आहे असांजे ॿारनि खे हाज़िर कयो वञे। जेको शेर आहे, सिंधी प्यारा हिम्मत कर, हार न मन को जुरत कर,
ज़ालिम जो कर हाम तमाम जिए सिंध। अॼु शहीद इरफान निगारी जी जनाज़े निमाज़ में हज़ारे माण्हू शरीक थी इहो पैगाम ॾेई छॾियो आहे त सिंधू दरिया ऐं कारपोरेट फार्मिंग जा ऐलान जेतिरे ताईं वापसि नथा वठो ऐं चूंडियल नुमाइंदनि जेको पुरमन धरने ते जेके असांजा ज़ाहिद निगारी ऐं इरफान निगारी खे जेको शहीद कयो वियो आहे उहे अॼु जेके कड़ा चया पिया आहिनि असां सम्झूं था त इहा चूंडियल नुमाइंदनि जी हिकिड़ी वॾी जेके चूंडियल नुमाइंदनि जेको कमु कयो आहे असां उन्हनि जी मज़म्मत था कयूं। असां कॾहिं बि धरती जा वारिस पंहिंजी धरती तां हथ न खणंदासीं। असां शाह अब्दुल लतीफ भिटाई बाबा सिंध हैदर बग जतोई शाहना शहीद जा पैरोकार आहियूं। असां अमन जा पैरोकार आहियूं। जॾहिं बबलो में 12 ॾींहं धरनो लॻो इहे ई सिंध जा माण्हू पुरमन उन धरने में वेठा ऐं कंहिंजो शीशो बि न भॻो ऐं जेके धरने में माण्हू वेठा हुआ उन्हनि जूं बि ख़िदमतूं कयूं। ऐं ही मोरे जा वारिस हींअर बि तव्हां ॾिसो अञा ताईं सिंधू दरिया में वारी पई उॾामे हींअर बि हारी वेचारा पंहिंजो पिच नथा पोके सघनि अञा पाणी न आहे पोवो ऐं असां जेॾीमहिल पुरमन एहतजाज था कयूं त पोइ असां ते गोलियूं लाठी चार्ज ऐं असांजा माण्हू गुम कयो था वञनि। हींअर बि हिन ॻोठ जा 40 खां 50 माण्हू गुम आहिनि ऐं हुकुमरान अंधा ॿोड़ा गूंगा लॻा पिया आहिनि। इहे कहिड़ो चाढ़े वेठा आहिनि चारो तरफ़ खां जो असां जेके पंहिंजे धरती जी मालिकी करण जे लाइ निकिता आहियूं जनाज़े में शरीक थियण जे लाइ निकिता आहियूं उन्हनि ते बि हिननि माठनि पुलिस बीहारे छॾी आहे। इहा हुकूमत इहे तव्हां चूंडियल नुमाइंदा हाणे तव्हां जूं हुकूमतूं न रहंदियूं। हाणे सिंध जा माण्हू सुजाग आहिनि सिंध जा माण्हू होशियार आहिनि। असां पंहिंजी धरती जा वारिस आहियूं। असांखे शहादतूं ॾियो मारे छॾियो कटे छॾियो पर असां पंहिंजी धरती सिंधू दरिया कारपोरेट फार्मिंग खे कॾहिं बि सिंध जा माण्हू क़बूल न कंदा। ही 2025 जो दौर अथव। ही शऊर रखंदड़ माण्हू आहिनि। हाणे तव्हांजा रस्ता रोक थींदा ऐं पोइ तव्हांजा बि घेराव थींदा ऐं हिसाब किताब छुटियुनि ते असांजी नगरीअ सजनि छुटियुनि ते लुटियल सुबुह जा उदास पाछा गुलनि जी मौसम कलियूं न आंदियूं बहार आंदा पुटनि जा लाशा जॾहिं बि रंगत चढ़ी गुलनि ते घुली थधेरी हवा ॾखण जी बचनि जा सुटका उठा मंडल मां मिली बशारत घरनि जलण जी उॾाए झूपा वयूं कयां जूं तॾहिं जो कख बि मिलियो न कख सां पिटिन पवालियूं पलांद वालियूं मलीन चहिरा घरनि जी रख सां उन्हनि जे लुड़कनि संदोको थोरो ध्यानु आली जनाब थींदो शहीद इरफान जो रत चवे तो कातिल फुड़े फुड़े जो हिसाब थींदो फुड़े फुड़े जो हिसाब थींदो। लतीफ़ चवां था कि जोए बि जोए छॾनि की न जवान उहे इंसान जेके नंगनि था निसार था। ही असांजा जोधा पंहिंजे दरिया जे ख़ातिर शहीद थिया आहिनि। ऐं तव्हांखे यादि हूंदो त 1400 साल अॻु में इमाम हुसैन जो पाणी जीअं यज़ीद बंदि कयो इहे अॼु असांजो पंजाब पाणी बंदि करे पियो। ऐं हितां जा जेके असुल जेका कुवत आहे ज़रदारी ज़ियालनि जा मुराद छा त उन्हनि जा टाउट ऐं बूट टटाऊ आहिनि। असुल जेका आहे ताक़त जेके असांजी सिंध जो इस्तेसाल कनि था उहे माण्हू आहिनि। हिकिड़ो पंजाब ॿियो हुनजी फौज उहे असांखे डंडे जे ज़ोर ते गुलाम रख भलाइण जी साज़िश था कनि। असीं चऊं था त शहीद इरफान अकेलो हुजे हा ऐं जेकॾहिं अहिड़ो हुनजो किरदारु सही न हुजे हा त हज़ारे माण्हू तव्हांजी हेतिरी रुकावटुनि जे बावजूद हिते आया आहिनि। इहो शहीद इरफान जी अज़मत जी गवाही थो ॾिए। असीं चऊं था त तव्हां जेतिरो तशदुद कंदो मौला अली जो फरमान आहे त कुफर सां ज़िंदगी कुफर सां रियासत हली सघे थी ज़ुल्म सां न। असीं शहीद जा वारस आहियूं
ही लिगारनि जो शहीद आहे, ही वतन जो शहीद आहे, ही सिंध जे पाणी जो शहीद आहे ऐं असीं हुनखे सलाम पेश कयूं था। असीं चऊं था त शहीद ही जेको कुहाड़ी वारो झंडो आहे, ही जेको असीं खणी घुमूं पिया, ही असीं बि सुभाणे कॾहिं हली तुंहिंजे वांगुरु पंहिंजी धरती माउ जे शहीद थी पंहिंजी धरती माउ जे हंज में दफ़न थींदासीं। असीं पंहिंजे वतन जा वारस आहियूं, वतन जा सिपाही आहियूं। साईं जीअं से असांखे उहा सुठी प्यारी आहे त असां पंहिंजी धरती जा वारसी कयूं, मालिकी कयूं। असां शहीद खे सलाम पेश कयूं था। शहीद हमेशह ज़िंदा हूंदा आहिनि। क़ुर शरीफ़ चवे थो त शहीदनि खे मोल न चओ, इहे ज़िंदा आहिनि। इन्हनि खे ही हड विहाणीअ जां कतीअ तां कत, ही हड विहाणीअ जां कतीअ तां कत, को पंहिंजी ईद खे बेरे कज भरत, मतां रोईअ रत सुबह विच सती। हक लतीफ़ सच लतीफ़ करे इलाही तोहार, जंग जर की बात में सीसी के से सार, चूड़ा बड़ा चक में लुड़ में लुड़िया सवार, लखण चोटियायुस थेलियूं थनूं धार, मिया मचजार त भांगा थींदी सुन। सिझाई सिक त पिण सिके ससुई, पीताई पुन्ह खे हड न भॻियसि हिक, इंतण मंझा तिक ॾिनी पाण उञ थिए। हक लतीफ़ सच सूरियाह सिंगार अगही आशिकन जो, सूरियाह सिंगार अगही आशिकन जो, मुड़ण मोटण महणो थिया निज़ारे निर्वार, कुसण जो करार असुल आशिकन जो। वरी चवनि था त जो से लोड़ाऊ थिया जनी संदी धीर, जो से लोड़ाऊ थिया जनी संदी धीर, मारोड़ा फ़कीर कंहिं दर ॾींदा धाइणी। हक लतीफ़ सच लतीफ़ लड़मलाड़ाऊ थी हली कर हिम्मत, लड़मलाड़ाऊ थी हली कर हिम्मत, सिज साम्हूं मुंहं में मतां करी कथ, सुपेरियां जे सथ लाड़े सिज ॻाल्हि मिड़े, तारे ककर हेठि मूं झेड़ींदे छॾिया, कारा कुंद हथनि में अड़ल वछेरा हेठि, थी तनी सी ॾेठि मोटण किनी मेणो, हण हकलण ॿेली सारण मांझाई मरक, हण हकलण ॿेली सारण मांझाई मरक, विझनि तान फ़र्क़ रुकवंदी रांदि में। उमिरि सभु इश्क सी पुनू जे पुछनि, उमिरि सभु इश्क सी पुनू जे पुछनि, रीस रिज़ालियूं तिन सी कुजारे खे कनि, मारग जे मरनि वॾा ताले तिन जा। हक लतीफ़ जी लतीफ़। आऊं मरता आया
मथे लाया मां